असी इन खूबसूरत ट्रांसमिशन में भी भरीकार बचूं था हिन ही नाज़रीन सेगमेंट में असी जो फॉर्मली रैपअप कंदा आहियूं समूरो ॾींहुं अवां ॾिठो आहे समूरनि जेके असांजा स्टूडियोज़ कराची स्टूडियो हैदराबाद सखर उन खां सवाइ नाज़रीन सिंध की कुंड कुड़छ खां मुल्क की कुंड कुड़छ खां उन खां सवाइ दुनिया अंदर जिते जिते सिंधी आबाद आहिनि जिन अॼोके ॾींहं जी जेके सरगर्मियूं हूँ तकरीबूं उन में भरपूर नमूने हिस्सो वरितो आहे ही सिरो हो हिन भेरे त असीं वेढ़ा वरी वसंदा वरी असीं वेढ़ा वसाईंदासीं गॾिजी करे वरी सिंध खुशहाल थींदी सिंध शाहूकार थींदी इन ही दुआ सां इन ही नाज़रीन पैगाम सां असीं हिन हिस्से के भी इन खे शुरू कयूं था। मुंहिंजे साथ जा सीनियर साथी आहिनि मुनवर आलम साहब उहो बि मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि अव्हांखे बि तमामु घणी मुबारक हुजे इन ॾींहं जी उन खां सवाइ अतर काज़ी साहब आहिनि मूंसां गॾु असां हिते मौजूदु आहिनि असांजे सथ जा अॻवान बि आहिनि सीनियर साथी भी आहिनि सरवाण भी आहिनि उन खां सवाइ ही समूरो जेको ग्रुप आहे उन जा CEO आहिनि अतर सर अव्हांखे बि वेलकम कयां थी भलीकार चवां थी मुबारक तव्हांखे उन खां सवाइ डायरेक्टर न्यूज़ साहब आहिनि असांजे KTN न्यूज़ जा मुस्तफ़ा जवाद साहब असांजे सथ जा सीनियर साथी आहिनि उन्हनि खे बि वेलकम कयां थी अव्हांखे बि चवंदसि एकता ईद जो अव्हांखे बि लख वाधायूं तव्हांखे बि खोड़ सारियूं वाधायूं ख़ैर मुबारक ही समूरो ॾींहुं मुबारकनि जो हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण जो ॿधीअ जे पैगाम सां ही समूरो ॾींहुं नाज़रीन अवां ॾिठो आहे हिन वक़्तु बि उहे तक़रीबूं जारी आहिनि हिन वक़्तु बि कुझु माण्हू ज़रूरु TV स्क्रीन ते बि ॾिसनि था जेके उते मौजूदु आहिनि अञा माण्हुनि जी शिरकत जारी आहे नाजिया हिते त तक़रीबन इहा सॼो ॾींहुं कंक्लूड थी वियो आहे पर सॼी दुनिया में त हाणे यूरोप में वञूं त हुते ॾींहुं थिए थो अमेरिका में हुते सुबुह थी आहे माण्हू असां राति बि ॾिठोसीं त टाइम स्क्वायर ते लंडन जी स्ट्रीट्स ते कनाडा में ऑस्ट्रेलिया में जापान में मां ॾिठो टोक्यो में तकरीब थी आहे दुबई में असां ॾिसूं पिया त हुते इहा तकरीब थी आहे काई साहब अतर काई साहब थैंक यू वेरी मच तव्हां असांखे जॉइन कयो छा चवंदो हीअ जेका तव्हां नंढी कावी शुरू कई हुई तक़रीबन 13 साल पहिरें अॼु उहा हिकिड़ी कदावर दरख़्त आहे ऐं हुन जा हाणे फल तव्हां ॾिसो था कीअं था ॾिसो इहा कोशिशि हुई ऐं अॼु उहा हिकिड़ी ईद थी वई आहे सॼी दुनिया में जेका सिंधी असांजा ॿाहिर आहिनि उन्हनि जे लाइ सिंधी माण्हुनि जी ही काविश आहे ऐं उन्हनि जे लाइ ई आहे ऐं उहो ई कनि पिया ऐं हर साल अल्हम्दुलिल्लाह इन में जेको आहे उहो इज़ाफ़ो पियो थिए माण्हू इनखे अञा बहितर नमूने सां कनि पिया ऐं इहो जेको इहो हिन में मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त ख़ासि तौर ते हिन साल छो ही साल ॾाढो हिकिड़ो ॾुखियो साल हो हिन साल असां बोर्ड के जेका आहे उहो ॾिठो ऐं उन में असांजो तमामु असांजा साथी जेका असांजा दोस्त आहिनि उहे उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे अफेक्टेड आहिनि पूरो सिंध उन में अफेक्टेड आहे इन में असांखे तमामु घणी तकलीफ़ बि आई इन में जेको असांजो वस हो ज़ाहिरी ॻाल्हि आहे करण वारी त अलाह जी ज़ात आहे त KTN ऐं काविश जेका आहे इन में ऐं माण्हुनि जेको साकार कयो त असां जेतिरे हद ताईं इन में कोशिशि कई माण्हुनि जो इश्क ॾिसो मोहबत ॾिसो निकिरी आया आहिनि इहो ई मूंखे इन में आहे त हिन क़ौम जी रेज़िलियंस ते मूंखे मूंखे ॾाढो चइजे त आई एम प्राउड ऑफ आवर नेशन आवर सिंधी नेशन त हिन क़ौम जी रेज़िलियंस ते वाक़ई सलाम आहे जी हाँ त हिकिड़ी क़ौम जेके एॾो मक़सदु जेको इहो बोर्ड जोड़ो जेको असांजो सॼो एॾी परेशानी आहे अञा बि हू ॾुख में आहिनि पर उन जे बावजूदि उन ॾुख जे बावजूदि बि हू मुरकनि पिया त इश्क हावी आहे सिंध जो इश्क हावी आहे त इहो वॾी ॻाल्हि आहे इहो इश्क जेका आहे इहो उनजो ट्रू हिकिड़ो जे चइजे न त एसिड टेस्ट आहे त तकलीफ़ जे बावजूदि तव्हां अगरि मुस्कुराए सघो था त पोइ हुन क़ौम खे आउं सम्झां थो त केरु शिकस्त नथो ॾेई सघे बिल्कुलु इहो ई आहे पर छा नाज़रीन जे लाइ छो त घणो अरसो थी वियो आहे पर पोइ बि जॾहिं इहो कॉन्सेप्ट ज़हन में आयो हुयो उन ज़माने में छा सोचे त भई हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिं को तफ़रीक़ न हुजे को ज़ात न हुजे को कबीलो न हुजे सभु निकिरनि छा कॉन्सेप्ट हुयो छा सोचे या ताईं हाणे ताईं कॉन्सेप्ट त हिन जे कोई त इहो ई हो त अगरि त बेसिकली वी शुड बी प्राउड ऑफ आवर कल्चर बिल्कुलु दुनिया में जेको बि माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजे कल्चर ते हेरिटेज ते या पंहिंजे उन ते प्राउड फील कंदा आहिनि तहज़ीब ते अगरि तव्हां वटि तव्हांजो तहज़ीब ई न आहे तव्हां वटि तव्हांजी शनाख़्त ई न आहे तो तव्हां जेतिरी मर्ज़ी पढ़े तरक़ी करे वठो यू आर अ नो बडी तहज़ीब या तव्हांजो कल्चर उहो ई आहे जेको तव्हांखे शनाख़्त ॾिए थो
ऐं तहज़ीबनि जे टकराव में तव्हां ॾिसो था त सॼी दुनिया में हिकिड़ी ई तहज़ीब माण्हू अडॉप्ट कंदा पर हुन में इहा शइ बिल्कुलु त इन में जेको ही असांखे थियो त भई ही जेको असांजो कल्चर आहे इन खे असांखे मतिलबु सेलिब्रेट करणु खपे. वी शुड बी प्राउड ऑफ हू वी आर. ॾिसो मतिलबु दुनिया में माण्हू तरक़ी कंदा आहिनि उहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उहो उन सां कोई इनकार न आहे. ऐं असां सिंधियुनि खे बि बिल्कुलु असां सिंधी बि तरक़ी कयूं पिया पूरी दुनिया में. अलहमदुलिल्लाह हींअर सिंधी आहिनि जेके तरक़ी कनि पिया. इवन सिंध में बि जेका आहिनि असां तरक़ी कयूं पिया. हुन में को हर्ज न आहे. पर you should never forget your own culture, your own mother language. And oldest तहज़ीब क़दीम तरीन तहज़ीब आहे. यो असां यही रियलाइज़ कराइणु चाहियूं था. This is the mother of all civilization. ही क्रेडल आहे. ही जेको इंडस वैली सिविलाइजेशन आहे 5 या हुन खां बि वधीक साल 1000 साल पुराणी इहो तहज़ीब आहे जिथां कई तहज़ीबनि जो जनम हितां थियो आहे. ऐं असां हुन जा वारिस आहियूं. हैसियत सिंधी क़ौम असां हुन जा वारिस आहियूं. वी शुड बी प्राउड ऑफ आवर सिविलाइजेशन. ऐं ख़ूबसूरत कलर में इहा तहज़ीब आहे. सभु तव्हां ॾिसो तशद्दुद जो को हिते उनसर कोन्हे. मोहबत आहे. मुंहिंजे दड़े में बि तव्हांखे हथियार न मिलिया न. इहा माना माण्हू न लखे माण्हू निकिरनि था. तव्हां कॾहिं बि मतिलबु 13 साल थी विया आहिनि. तव्हां कॾहिं पुरतशद्दुद वाक़ियो ॿुधो आहे? हालांकि 5 माण्हू निकिरंदा या 10 माण्हू निकिरंदा हिन गमलो टोड़े छॾियो हिन नो ही पुरमुन. ऐं हिकिड़ी ख़ूबसूरती जी इहा आहे. सेकेंड ख़ूबसूरती आहे जीअं सवेरे ॻाल्हि अथ साहब कई त सिंध कहिड़ी सिचुएशन में आहे. फ्लड हुयो मतिलबु इकनॉमिकली सिचुएशन जेका बि आहे सॼो कुझु आहे. पर जॾहिं धरती सां मोहबत जे इज़हार जो ॾींहुं अचे थो त हू उन ॾींहुं पंहिंजो ग़म त न यार ठीकु आहे तोखे धोई मुंहुं ॾियूं पिया न. अॼु त असांखे हिकिड़ी ख़ुशी मल्हाइण ॾे. ॿियो हिकिड़ो हिन में इहो हो त हर माण्हू पंहिंजी धरती सां मोहबत करे थो. पर जॾहिं शुरू कयोसीं त असां हिन ॻाल्हि ॾिसंदो त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हुजे जो ॿाहिरि निकिरी जो इज़हार कयो वञे. ही अची उनजे करे ॾिसो. ऐं टी शइ आहे त लाज़मी आहे उहा शइ कामयाबु आहे जेका माण्हू ओन कनि. असां अगरि चयूं त यार असां मल्हायो पर माण्हू जेकॾहिं उनजो रिस्पॉन्ड न कनि उन न कनि त जी माण्हुनि ओन करे वरितो आहे. तव्हांखे ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां. अलहमदुलिल्लाह अॼु अगरि को असां कराची शहर में ऐं पंहिंजे नेचुरल अटायर में अगरि ॿाहिरि निकिरां थो त कंहिंखे अजीब नथो लॻे. बिल्कुलु ठीकु आहे. को उनखे सेकेंड टाइम मुड़ी नथो ॾिसे त यार छा पाए पियो फिरे. बट हीअ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं हीअ स्टार्ट थियो त इहो जेको फस्ट असांजो इवेंट हो उनजो हिकिड़ो वाक़ियो आउं तव्हांखे ॿुधायां पियो त आउं हिकिड़ी जॻह लॻां पियो ऐं उते हिकिड़ो पोड़ो माण्हू हो जिन काफ़ी मतिलबु सामान हैवी सामान उन खयल हो. मूं हुनजी गाॾी रोके मदद करण जे लाइ उनजो सामान खणण जी कोशिशि कई ऐं हू मूंखां डिॼी वियो जस्ट बिकॉज़ मतिलबु जेको मुंहिंजो सकाफ़ती लिबास हो उहो हुनखे ॾिसी डिॼे पियो. सो फ्रॉम देयर टू हेयर आई थिंक अलहमदुलिल्लाह द क्रेडिट गोज़ टू जेका बि माण्हू आहिनि जिन्हनि इनखे कामयाबु कयो आहे. सिंधी जी सॼी क़ौम खे इनखे क्रेडिट वञे थो. ऐं जीअं मूं चयो त इहो ॾींहुं या ही ईद जो ॾींहुं इहो इवेंट या ही सभु शइ ही आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ ऐं सिंध जे माण्हुनि जे करे ई आहे. उन्हनि उहो ई कनि पिया ऐं उन्हनि जे लाइ इहो ई रीज़न आहे जो असीं अॻु बि जॾहिं वेठा हुआसीं त ॻाल्हि कई पई त असांखे कंहिं कैंपेन जी कंहिं मार्केटिंग जी नॉर्मली असीं ॾिसंदा आहियूं त असांखे ज़रूरत पवे थी. जेके सियासी पार्टीज़ पंहिंजा जलसा कनि थियूं ओन कनि था. ऐं ईअं हिन में मतिलबु हीअ जेका हाणे मैसेज आहे हाणे हीअ ग्रैंड लेवल ते थी वियो आहे सॼी दुनिया में. त छा अॻिते हली छा हिन में ऐड कयूं. जेको तव्हां कॉन्सेप्ट ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उनजो फादर ऑफ कॉन्सेप्ट तव्हां असां चऊं हिते थियो KTN में त पोइ हिते हाणे छा हिनखे कीअं हिनखे अञा इफेक्टिव कयूं त अजरक ऐं टोपी ऐं कल्चर जी शनाख़्त थी वई. अॻिते हिन मैसेज खे या हीअ जेको ॾींहुं आहे हुनखे असां कीअं यूटिलाइज़ करे था सघूं. ॾिसो असां हिनखे हर साल जीअं हिन साल बि हिकिड़ो मैसेज आहे. हीअ हर साल असां हर साल हिनखे हिकु त ठीकु आहे इहो हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे. पर इन ख़ुशी सां गॾोगॾु असांखे हर साल हिन में हिकिड़ो मैसेज बि हूंदो आहे. जीअं हिन साल बि हिकिड़ो मैसेज आहे त भई जेको इहो बोर्ड जे आफ्टर मैथ में जेको कुझु थियो आहे हाणे इहो त थी चुको आहे. हीअ हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी तबाही आई आहे. पर हाणे हिन तबाही खां पोइ छा हाणे असांखे उथिणो आहे. असांखे पाण खे वापसि ॿीहर असर नओं पाण खे ठाहिणो आहे. शयुनि खे वरी जोड़णो आहे.
अहिड़ी रीति लास्ट ईयर जेका असां कयो हो उहो असां एजुकेशन ते कयो। बिल्कुलु। त हर साल असांजो को न को इन में को हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। ठीकु आहे, इहो हिकिड़ी सेलिब्रेशन आहे, गॾोगॾु असां पंहिंजे कल्चर जो ऐं हुन जो बि पाण कयूं था, हुनखे सेलिब्रेट कयूं था, उहो बि सभु शइ आहे। पर उन सां गॾोगॾु पाण हर साल हिकिड़ो मैसेज बि हिन में ॾींदा आहियूं, या हिकिड़ो टॉपिक या को हिकिड़ी शइ बि पाण खणंदा आहियूं, चाहे उहो एजुकेशन हुजे, उहो लैंग्वेज हुजे, पंहिंजी ॿोली सां प्यार हुजे, हेल्थ हुजे, या इवन जीअं पॉवर्टी हुजे, को न को हिकिड़ो टॉपिक असां हर साल खणंदा आहियूं, जंहिंखे असां हिन में खणंदा आहियूं, जंहिंखे असां इन जे थ्रू उनखे बि प्रमोट करण जी या उन ते बि कमु करण जी असां कोशिशि कंदा आहियूं। तव्हांजी ॻाल्हि कटियां पई, ईअं चइजे त असीं ज़ाहिर आहे जेके सेलिब्रेशन्स थियनि थियूं या जेके रिवॉर्ड्स अचनि था, पंहिंजे पाण सां ज़िम्मेवारियूं बि खणी था अचनि। उन ज़िम्मेवारी खे महसूसु कंदे त हिकिड़ी हिते बुनियादु पियो, पर ज़ाहिर आहे सभिनी जो क़ौमी कार्ड हाणे त बणिजी चुको आहे। हिकिड़ी ज़िम्मेवारी असीं महसूसु कंदे कि विख वधायूं था, हिन भेरे ही थीम आहे, पर हाणे इहो पैगाम आहे त गॾिजी करे जेको कुझु असांखे अचीव करिणो आहे उहो थियणो तॾहिं ई आहे जॾहिं एकता हूंदी, जॾहिं ॿधी हूंदी। जी बिल्कुलु। ॾींहं जो नालो ईअं ॾिसो, इनमें जीअं सभु सवेरे अता साहिब जो ज़िक्र कयो, छा थियो जॾहिं टोक जेका कल्चर ते हू उसूली तौर ते ही कुंद ज़हन माण्हू टोक कंदा आहिनि कंहिंजे बि, चाहे उहो पछतो कल्चर हुजे, पंजाबी कल्चर, मतिलबु असांखे सभिनी सां मोहबत आहे ऐं असांजो पंहिंजो सिंधी कल्चर आहे, हुन जे करे असांखे हुन सां थोरी वधीक मोहबत आहे। पर ॻंढे थो, पर ॾिसो जीअं अता साहिब हिकिड़ो ज़िक्र कयो, तव्हांखे यादि हूंदो त मुल्क जो प्रेसिडेंट हुयो, उन जे विज़िट ते उन जी जेको आउटलुक हुयो, यानी उनजी जेको टोपीअ जो, उनखे बि क्रिटिसाइज़ कयो, यानी केॾो डीप रूट उहा शइ मौजूदु हुई जेका ग़लति हुई, ऐं माण्हू चयो भई तव्हां कयो था न भले कयो, असां त मोहबत कयूं था न पंहिंजी अजरक टोपी, त असां हुनखे मल्हाईंदासीं। ऐं हू हर साल अॻे खां वधीक इफेक्टिव नमूने सां, अच्छा मज़े जी ॻाल्हि हिन में ईअं थी सघंदी आहे न सिंधी ॻाल्हाईंदा न, ही हर उहो माण्हू सेलिब्रेट करे थो जेको सिंध धरती ते रहे थो। मिसाल तव्हां भले ॾिसो, तव्हांखे कराची शहर जे अंदरि असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि, मुनवर ॿुधाईंदो, खोड़ सारा दोस्त आहिनि, बिल्कुलु आहिनि, तव्हांखे हर हंधि मोहबत गॾियल नज़र अचे थी, यानी हीउ मेलाप जो ॾींहुं ऐं मोहबत जो ॾींहुं आहे, क्रोध जो न आहे। मुस्तफ़ा साहिबु हाणे ही हिन खां ॿाहिरि निकिरी चुको आहे, माना तव्हां ही त असां हिते आहियूं ऐं असांखे घणा माण्हू नज़र अचनि था, हिकिड़ी कास्ट सिंध जा माण्हू नज़र अचनि था, तव्हां ॿाहिरि वञो त तव्हांखे सिर्फ़ु पाकिस्तानी हाणे सेलिब्रेट कनि था, हाणे हुन में को सिंध न आहे, सॼो पाकिस्तान अची वेंदो आहे। जॾहिं कॉल कंदा दोस्तियूं आहिनि, हुते रिलेशनशिप्स आहिनि, तव्हां ॾिसंदो जेका तक़रीब इंग्लैंड में थींदी, अमेरिका में थींदी, कैनेडा में थींदी, जापान में थींदी, दुबई में थींदी, ऑस्ट्रेलिया में थींदी, पाकिस्तानी ईंदा आहिनि ऐं आइडेंटिटी बरक़रार सर इन असांजो कल्चर त आहे मोहबत जो कल्चर न, असां त कंहिंखे ॿिए खे तफ़रीक़ या कंहिंखे जुदा त करण जो असांजो कल्चर आहे, असांजो त कल्चर ई ॻंढण जो आहे, मोहबतनि जो आहे। त मोस्ट वेलकम, अगरि को नॉन सिंधी बि हिन में पार्टिसिपेट करे थो, असां उन्हनि खे बि बिल्कुलु ओपन आर्म्स असां उन्हनि खे वेलकम कयूं था। असांजो त कल्चर ई हुई आहे। कामयाबी बाहिस अदर साहब त ही एक्सेप्टेंस वधी आहे, अॼु जेके जॾहिं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ बि हिन शइ खे सम्झनि था, ऐं जॾहिं सी ज़िक्र कयो उनवट साहिब जे तक़रीबुनि जो, त बिल्कुलु उहे तक़रीबूं बि थियनि थियूं, पर अॼु बि जॾहिं बि कंहिंखे सूखड़ी तौरु कुझु ॾियणो आहे कंहिंखे, त उहो अजरक ऐं टोपी पेश कजे थी। मां नथी सम्झां त हिते जेके मौजूदु कॉन्सुलेट्स आहिनि या जेके एम्बेसीज़ आहिनि मुल्क में हिते कमु कनि पियूं, उहे परॾेही एम्बेसीज़ में बि ही सभिनी शइ खां वाक़िफ़ आहिनि, अजरक छा थी थिए, तव्हांखे ॿुधायां तक़रीबन 3-4 साल थी विया आहिनि, एवरी ईयर आउं प्लान कंदो आहियां त हीअ कल्चर डे सां पहिरीं जेका आहे जेको असांजा मार्केटिंग वारा हिते कराची में जेको दोस्त आहिनि उन्हनि खे सुठी अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो जेको आहे ॾियां। हिकु साल इहो मुमकिन थी सकियो, बाक़ी 3 या 4 साल में नॉर्मली इहो थींदो आहे त तक़रीबन को 3 या 4 महीना अॻु बि मार्केट मां इहो शयूं स्टॉक ख़तमु थी वेंदा आहिनि। त ही ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन हिकिड़ी कामयाबी जेको सबूत आहे त बिज़नेस ओरिएंटेड बि आहे। हा बिल्कुलु, यस डेफिनेटली। ॾिसो हिन सां सम्झां थो त हिकिड़ी जेको असांजा उहो जेको हैंडीक्राफ्ट वारा हुआ, जेको पोइते धकी नंढा बिल्कुलु बिज़नेस, उन्हनि खे हाणे हिकिड़े नए सिरे सां उन्हनि खे हिकिड़ी होप मिले थी, उन्हनि खे हिकिड़ो कमु मिले थो, ऐं हुननि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे हुनर साल में हिकु दफ़ो उन्हनि खे एनर्जी मिली वेंदी आहे सॼे साल जी, उहो अॻिते अची सघंदा। ऐं बिल्कुलु हिन तव्हां बि हिनखे सेकेंड ज़रूरु कंदो, छाकाणि त असां मुसलसल इहा कवर बि कंदा आयासीं कि हेल बि जेके ॿोॾि सबबु मुतासिर थिया, इन बरसाती ॿोॾि सबबु मुतासिर थियल माण्हू बि हाणे होपफुल हुआ त हीउ दिहाड़ो जीअं वेझो ईंदो
तीअं वरी असां पंहिंजो विकिरो करे सघंदासीं, कारोबार शुरू करे बिल्कुलु हिकु सघंदासीं, ॾिसो जेको दॿा थियो आहे, इहा बि शइ पर तव्हां जीअं सवेल सां अत साहिब ज़िक्र कयो ॾिसो असां यानी काविश KTN सिर्फ़ु चलो हे ॾींहुं मल्हायूं था पाण, पर हुन खां अॻु में जॾहिं बोर्ड हुई त असांजी कवरेज हुजे या असांजो रिलीफ जो कमु हुजे, असां जेकॾहिं अगरि केरु चए भई असां मीडिया वारा असांजो कमु ख़बर ॾियणु हाणे उन खां वधीक असांजो त कमु कोन्हे, पर उन खां अॻिते हली करे माण्हू रिलीफ कैंप्स जी सूरत में, मेडिकल कैंप्स जी सूरत में, अच्छा इहो को माण्हुनि ते थोरो कोन्हे हीउ असां मतिलबु फ़र्ज़ु सम्झी त भई जेको माण्हू बि असांखे ओन था कनि न, असांखे बि ओन कनि था, असीं ओन कयूं था माण्हू वाइस वर्सा बि आहे, ही वाइस वर्सा बि आहे त आउं सम्झां थो त सिंध जा जेका माण्हू आहिनि हू हिन इदारे खे ओन कनि था, बेसिक शइ जेका आहे, ठीकु आहे न, त हीउ इदारो ओतिरो ई उन्हनि जो आहे जेतिरो मुंहिंजो आहे, जेतिरो तव्हांजो आहे, जेतिरो मुस्तफ़ा जो आहे, जेतिरो सभिनि तव्हां दोस्तनि जो आहे, ओतिरो ई उहो उन्हनि माण्हुनि जो बि आहे। सर बेसिकली हीउ इदारो उन्हनि जो आहे, अच्छा हिन जी उहो मालिकी बि कंदा आहिनि, हीअं न आहे त उहो हुनखे सपोर्ट नथा कनि या हिन जी बिल्कुलु हिन जी मालिकी बि कंदा आहिनि, त पोइ आउं इहो सम्झां थो त जॾहिं उन्हनि ते को ॾुखियो वक़्तु आहे त जेको असांजो वस आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा रिसोर्सिस तमामु लिमिटेड आहिनि, हीउ जेको जेतिरो वॾो इहो इवेंट थियो आहे इहो बोर्ड जो, ऐं जेतिरा माण्हू हिन में मुतासिर थिया आहिनि, हीअ त आउं सम्झां थो त इवन मतिलबु कंहिं पूरे पाकिस्तान जे लाइ या पूरी गवर्नमेंट जे लाइ, रियासत जे लाइ बि पॉसिबिलिटी न आहे, त हिकिड़े इदारे जे लाइ त इहो पॉसिबिलिटी बिल्कुलु बि न आहे त हिनखे पूरी तरीक़े सां मुंहुं ॾेई सघूं, पर जेको असांजे वस में आहे पंहिंजो असां इन में हिसो ज़रूरु विझूं, ऐं इन सोच सां इन नियत सां असां जेको बि रिलीफ वर्क बि कयो, उन खां पोइ मेडिकल कैंप्स बि हया, ऐं जेको असां सां हाणे ऐं इहो कंटिन्यूड आहे, ही को हींअर असां हिन में रुकिजी न विया आहियूं, हिते असां थकिजी न विया आहियूं, इंशाल्लाह अञा बि असांजो हुन में सफ़र जारी आहे, पंधु जारी आहे, जेसिताईं इंशाल्लाह जेको पूरो सिंध इंशाल्लाह रिहेबिलिटेट थींदो, माण्हू पंहिंजे घरनि में वापसि ईंदा, वेड़ा वरी वसंदा, वेड़ा वरी वसनि ताईं इंशाल्लाह असांजो सफ़र हिन में इंशाल्लाह जारी रहंदो, जेको असांजो हिन में इंशाल्लाह वस थींदो असां माण्हुनि जे लाइ ज़रूरु कंदा। तव्हां सां गॾोगॾु ही सर हिन में मां सम्झां थो त तव्हां हिन में ज़रूरु पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो, फ़नकारनि जो वॾो किरदारु आहे, जेका असांजा क़ौमी गीत ॻाइनि था, माण्हुनि खे इंटैक्ट रखनि था, हीउ सॼो जेको मेलो आहे उनजो जेको असां मेन कैरेक्टर ॾिसूं जेको कंबाइन करे थो, त छा फ़नकारनि जे लाइ बि थोरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे हिन में, त हू माण्हुनि खे अट्रैक्ट कनि था ऐं पोइ क़ौमी गीत ॻाइनि था, माण्हू हुन में झुमरियूं पाइनि था, उन्हनि जे लाइ फ़नकारनि जे लाइ उन्हनि खे बि यादि करणु ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे तव्हां ऑलरेडी उन्हनि खे क्रेडिट ॾिनो त भई उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि खे जोड़ण में ऐं माण्हुनि खे अहिड़े मौक़े ते उन्हनि खे उन्हनि जी ॾुखियल माण्हुनि जे चपनि ते हिकिड़ी मुस्कुराहट आणणी ऐं तयारियूं कनि था सर, ठीकु आहे, नवां गीत तयारु कनि था। तव्हांखे आउं ॿुधायां त जेका असां हिते कराची में ऐं इवन ॿियनि शहरनि में बि हैदराबाद ऐं इवन ॿियनि शहरनि में बि जेके जिते ही रिलीफ कैंप्स हिते लॻल हुआ, जिते हीअ बोर्ड मुतासिर तरसियल हुआ, उते असां पंहिंजा आर्टिस्ट मोकिलिया, बिल्कुलु, ऐं उन्हनि माण्हुनि खे थोरी देरि जे लाइ एंटरटेन करे, थोरी देरि जे लाइ सही, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो सभु कुझु हलियो वियो आहे, हिकिड़ो अहिड़ी हालात में ओपन मतिलबु आसमान जे हेठि वेठा आहिनि, त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कहिड़ी कर्ब में हूंदा, उहो कर्ब त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुश्किल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो बयानु नथो थी सघे, पर थोरी देरि जे लाइ सही उन्हनि ॿारनि जे चपनि ते अगरि मुस्कुराहट आई त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो इन्हनि आर्टिस्टनि खे इहो क्रेडिट वञे थो, बिल्कुलु उन्हनि आर्टिस्टनि जो इहो क्रेडिट आहे, त उहो विया, उहो रिलीफ कैंप्स में KTN जे प्लेटफॉर्म जे तहत बि विया, ऐं पाण बि उन्हनि आर्टिस्टनि खे बिल्कुलु क्रेडिट वञे थो, त पाण बि काफ़ी आर्टिस्ट पंहिंजे लेखे बि विया ऐं इन्हनि रिलीफ कैंप्स में विया, ऐं फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि वञी उते परफॉर्म कयो, माण्हुनि खे एंटरटेन कयो, ऐं थोरी देरि लाइ सही पर माण्हुनि खे पंहिंजो जेको ॾुख हो उहो विसारे छॾियो। ऐं सर हीअ ईद जेकी आहे न हाणे हिकिड़ो अहिड़ो सेगमेंट थी वियो आहे, असां पैकेजिस बि ठाहिया आहिनि, KTN बि ॾेखारे थो, घणा हिन में बिज़नेस इन्वॉल्व थी विया आहिनि, माण्हू कपिड़ा सिबराइनि था, बिल्कुलु, माण्हू अजरक ई त परचेस कनि था, ख़वातीन मेकअप जे लाइ बि हाणे ॾिसो हिन में तव्हां हिकु ॾिसो शइ जेका 2009 में असां पहिरियों डे स्टार्ट कयो, उन वक़्तु जेको ॿार 4 साल या 5 साल जो हुयो, उन पहिरियों दफ़ो मतिलबु हूं स्कूल में गए नॉर्मली ॾिठो त भई
हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं अचे थो जंहिंमें मूंखे मुंहिंजी मदर तयारु करे थी मुंहिंजे घर में मानी जेका आहे उहा कल्चरली पली मच्छी मतिलबु मिठो जेको बि उहो ठहे थो ऐं ॿाहिरि निकिरां थो त वरी ओड़े कपिड़े वारा माण्हू मूंखे ॿिया मिलनि था हू जेको कॉन्सेप्ट हो न यार ही मल्टानेशनल कंपनी में तूं अजरक ऐं टोपी पाए ही छा आहे अॼु उहो नौजवान जेको 18 साल जो थियो आहे उहो ॿार जेको 4-5 साल जो अॼु 2018 साल जो थी वियो आहे हू जन जॉब्स स्कूल यूनिवर्सिटी में वञे थो त हुनखे उहा हेज़िटेशन न आहे बिल्कुलु सही भई ठीकु आहे यार मतिलबु छा त मतिलबु बम थोड़ी आहे ऐं हिकिड़ी एजुकेशन बि आहे न नंढो ॿारु पुछंदो भई अमां छो तयारु था कयो छा आहे त पोइ ॿुधाइणो पवंदो भई हीअ अॼु तव्हांजी नई जनरेशन तयारु थी तहज़ीब आहे उनजी एजुकेशन थींदी तहज़ीब जे हवाले सां भई मुंहिंजो दड़ो छा हुयो इंडस्ट्रियलाइज़ेशन छा आहे इहा तहज़ीब बि त अॻिते वधे थी ऐं रिवाइवल बि थियो आहे असांजी खोड़ शयूं हुयूं असांजी मच कचेरी जो ज़िक्र कयोसीं सकाफ़ती खाधा जेके कुझु वक़्त ताईं हाणे त असीं ॾिसूं था मुख़्तलिफ़ कैफ़ेज़ हिन में अतर साहब हिन ॻाल्हि में एग्री बि कंदो ॾिसो ॿियो हिन में हिकिड़ी ॿी शइ इंट्रस्टिंग ॿुधायां ॾिसो तव्हां धरती सां जुड़ो था न भई हीअ ज़मीन ही मुंहिंजी आहे पंहिंजी रूट सां बिल्कुलु ठीकु हिन जो ज़मीन ही हिन जो कल्चर ही हिन जी ॿोली ही माण्हू ही असांजा पंहिंजा पाण में एकता आहे ॿधी आहे तव्हां सिर्फ़ु अजरक ऐं टोपी जे लाइ हसास थोरी था थियो यार हिनखे कुझु न चओ बाक़ी जेको कमु आहे उहो तव्हां भले कंदा रहो नो हू शइ जे लाइ ॾाढो सेंस मतिलबु नौजवान त नौजवान तव्हां ॾिसो न ॿार जी मूं ॻाल्हि कई त ॿारनि जा माण्हू ॿार बि अॼु 18 सालनि जो आहे सुभाणे हू 20-25 सालनि जो थींदो ऐं पोइ हू हिन सिंध जो हिकिड़ो अहिड़ो हूंदो जेको सिंध खे हलाईंदड़ हूंदो ऐं उहो महदूद न ॾिठो आहे त उहो रुगो सकाफ़ती शयुनि ताईं महदूद हुजे उनजी ओनरशिप बेसिकली जेको बेसिक कॉन्सेप्ट आहे इहो आहे त भई हिन जे ज़रिए पहिरीं शइ त ॿधी छो ॿधी जे बग़ैर को शइ मुमकिन कोन्हे ऐं उन खां पोइ असांखे माण्हुनि खे जेको हक़ीक़ी हिन सूबे जा मालिक आहिनि उन्हनि खे इहो ॿुधाइणो आहे त बाबा हीअ तव्हांजी शइ आहे इन जी मालिकी तव्हांखे पाण करणी आहे ॿियो कोन अची कंदो इहो तव्हांखे पाण करिणो ऐं काफ़ी चेंज आयो आहे जेको बि शइ आहे ॾिसो ॻाल्हि इहो आहे त सिंध खे असां पंहिंजी अमा चऊं था बिल्कुलु ठीकु आहे त जेको बि आहे जीअं बि आहे ठीकु आहे इहो ई असांजी आहे इन खे ई हिन जे अलावा असां वटि ॿियो कुझु बि न आहे पोइ हिन जी मालिकी करणी आहे इन खे ई बहितर करिणो आहे इन खे ई ठाहिणो आहे इन खे ई अॻिते वठी वञिणो आहे बिल्कुलु सही आहे हुनजो आगाज़ बि मुंहिंजे ॾिठो पिए असीं ॾिठोसीं त जॾहिं जॾहिं हीअ गज़ल फ़िल्म असांखे नज़र आयो आहे बिटो निज़ाम हुजे उनखां पोइ बेटनि वारो मामिलो ॾिसो रीसेंट खोड़ अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि नाज़िम जोखे वारे मामले ते की गज़ल फ़िल्म जॾहिं बि ॿधी उन्हनि कई आहे यूनाइट थियो आहे त पोइ हुकूमतुनि खे रियासतुनि खे पोइते थियणो पवंदो आहे बिल्कुलु सॼी दुनिया में तव्हां वञो था त जेका आइडेंटिटी बरक़रार रखणु आहे उहा हाणे ॾुखी थी वञे तव्हां हीउ जेको इवेंट आहे हुनखे कीअं था ॾिसो जेको क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन्स आहे उन में बि त हीअ हिकिड़े अहम किरदारु अदा करे थो पंहिंजी शनाख़्त असां नथा वञायूं पंहिंजी शनाख़्त खे असां मज़बूत कयूं ऑन द कंट्री तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हां फ्रांस में वञो हुनखे अंग्रेज़ी ईंदी हूंदी तव्हां हुन सां ॻाल्हायो उहो तव्हां सां अंग्रेज़ी में न ॻाल्हाईंदो जेसि ताईं तव्हां हुनखे फ्रेंच में न ॻाल्हाईंदो हीअ रुगो इहो कॉम्प्लेक्स पाकिस्तान में आहे त बाबा इहो अंग्रेज़ी जेको ॻाल्हाए थो इहो ई पढ़ियल लिखियलु आहे सूट पाए थो थी सघे थो सूट में घटि हुजे इहो आहे ठीकु आहे न उहो कोई सूट पढ़ियल लिखियलु माण्हू जी निशानी न आहे थी वियो आहे कॉन्सेप्ट थी वियो आहे हा त all over the world they are proud of who they are yes and alhamdulillah आउं सम्झां थो त हाणे असां बि we are also proud of who we are ऐं माण्हू इन खे हर साल इन खे साबित कनि पिया त we are proud of our culture we are proud of our civilization ऐं इंशाल्लाह इहो सिलसिलो अॻिते बि जारी रखूं ऐं जो वॾे में वॾो हिकु जेको सबबु असांखे नज़र पियो आयो उहो हिकिड़ो सबबु इहो पियो त अवेयरनेस ओतिरी न हुई साहब ज़िक्र कयो न जीअं तव्हां रुगो हिन में ॾिसो त भई बाक़ी असां त ॾिसो हीउ ॾींहुं मोहबत जो हीउ क्रोज़ जो ॾींहुं आहे ई कोन न त बाबा हू बाबा सभु सुठा आहियो असां कंहिं बि कल्चर खे पाकिस्तान में कहिड़ो बि कल्चर सभु असांजा आहिनि बिल्कुलु असां हुनखे बिल्कुलु ईअं इज़त ॾियूं था हुनजे कल्चर जी गुलदस्तो आहे हा जेको असां पंहिंजी कल्चर सां मोहबत कयूं हुनजे कल्चर सां असांखे मोहबत आहे क्रोध कावड़ त आहे ई कान असां हिन ॾींहं ते पंहिंजे कल्चर सां मोहबत जो इज़हार कयूं मिसाल
अगरि बलोच कल्चर डे मल्हायो थो त KTN उनखे एतिरी कवरेज ॾींदी आहे। मिसाल अगरि पंजाबी कल्चर डे मल्हायो वञे थो त उनखे एतिरी कवरेज मिलंदी आहे। हीअ असांजो कल्चर आहे, असां वधीक उनखे ॾियूं था। ॿी इन में जेका इंपॉर्टेंट शइ इहा बि आहे, ॾिसो मूं जीअं सवेरे ज़िक्र कयो त ओनरशिप। माण्हू चवंदा आहिनि इहे तव्हां ॾिसी नची कुॾी बसि डांसूं करे हलिया था वञो, हे फलाणा माण्हू हीअ माण्हू इहे तनक़ीद कनि था। न आहे ईअं, हे उहा अलाए कहिड़ी दुनिया में रहनि था। जॾहिं तव्हां कराची में तव्हांजा लखे माण्हू अजरक टोपी पाए कराची प्रेस क्लब ते अची बीह त तव्हां सम्झो हीअ का नंढड़ी शइ आहे, मतिलबु हीअ का मामूली शइ आहे जो ऐं पाण मुरादो ट्रांसपोर्ट उन्हनि खे कुझु न आहे, बिरयानी जी लालच कुझु न आहे। आहे लखे माण्हू जॾहिं पाण गॾु, अच्छा माण्हू चवनि साईं इहे त हर साल अचंदा यार, हर साल अचंदा न, घटि थियणु खपनि न, वधनि छो था। सो ईअं न आहे एॾी सिंपल शइ थी भई हीअ अची नची कुॾी हलो। हिकिड़ो मैसेज आहे त हीअ असांजी माउ आहे, असांखे हिन सां मोहबत बि आहे, असांखे हिन ते प्राउड बि आहे ऐं असां हिन जो तहफ़ुज़ बि करे सघूं था, हीअ हुनजो इज़हार हूंदो आहे। ऐं इंटरनेशनल रिकग्निशन मिले थी। तव्हां ॾिसो हिन बोर्ड में बि जॾहिं यूनाइटेड नेशंस जो सेक्रेटरी आयो, सेक्रेटरी जनरल आयो, उहो मौजूदु हुयो, उनखे कल्चर जी फ़िक्र हुई। माना हीअ हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट असां क्रिएट कयो आहे त हीअ इंटरनेशनल हिकिड़ो मैसेज वञे थो त माण्हू हिन सां प्यारु कनि था, त तव्हां हिन जे प्रिजर्वेशन जे लाइ छा था कयो? उन्हनि खे बि लाइ बि जागनि था। पहिरियां अॻु ईअं हो त असांखे बिल्कुलु ई तशवीश जो इज़हार, ॻणती जो इज़हार बि थिए पियो। उहे जेके माॻ हुआ, जेके असांखे जिन जहिड़े रीत तहफ़ुज़ करिणो उन तरीक़े सां न थी सघियो, पर हाणे माण्हू जॾहिं अवेयर आहिनि, हाणे उहे इन्हनि पासनि ॾांहुं बि ॾिसनि पिया। असांखे पंहिंजे माॻनि जो बि तहफ़ुज़ करिणो आहे। रुगो सकाफ़त में असांजी टोपी या हीअ हथ जा हुनर, इहे शयूं त कोन थियूं अचनि, असांजा वसीला आहिनि। हर शइ जी मालिकी करणी आहे, हर शइ जी हिफ़ाज़त करणी आहे। असांखे पंहिंजे माॻनि जी हिफ़ाज़त करणी आहे, असांजे वसीलनि जी हिफ़ाज़त करणी आहे, असांखे पंहिंजे बेटनि जी हिफ़ाज़त करणी आहे। जेको बि हिन ज़मीन जे जेको वसाइल आहिनि, इन्हनि सभिनि जी ज़मीन जी हिफ़ाज़त करणी आहे, पंहिंजी शनाख़्त जी हिफ़ाज़त करणी आहे। ईअं थोरी आहे त यार अजरक ऐं टोपी आहे कुझु न चओ ऐं बाक़ी तव्हांजो माल आहे तव्हां भले करो। नो, हीअं न अथव। हिन में हीअ बि मैसेज आहे न, मालिकी जो बेसिकली कॉन्सेप्ट आहे। वरी बि हुजो ॾिसो माण्हू ओन था कनि। मिसाल आऊं या त असां मिसाल त कोई बि चए यार हीअं करे छॾींदो, माण्हू छो कयूं? जॾहिं माण्हू पाण हुनखे ओन कनि था, हुनखे दिलि सां ॻाल्हि लॻे थी, हा यार बाक़ी हीअ ॻाल्हि सही आहे, पोइ हू अॻिते अचनि था। अच्छा मतिलबु तव्हां हिन में फीमेल्स जो असांजे घरनि में माइरूं भेनरूं जीअं तयारु थियनि थियूं, मतिलबु हीअ त हिकिड़ो इज़हार थिए थो जेको अजरक टोपी पाए, घटि तइदाद में फीमेल्स बि अचनि थियूं, पर घरनि जे अंदरि सेलिब्रेशन थिए थी। मतिलबु भई मूं पार्टी रखी आहे, अब पार्टी कल्चर में अचो, घर में हिकिड़ी पार्टी रखी आहे, मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ इवेंट्स रखियल आहिनि, तमामु बहितरीनु शइ आहे। कीअं हिनखे कंट्रोल कयो था सॼे इवेंट खे? अञा ॾिसूं था असां 12-13 साल थी विया आहिनि, एॾो वॾो क्राउड अचे थो। हर सियासी पार्टी जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त अहिड़ो क्राउड मिली वञे मुफ़्त में, त असां उनखे कीअं कंट्रोल था कयूं? ॾाढो सिंपल आहे, हीअ हिनखे कंट्रोल ई नथो कयां। अच्छा, हीअ कंट्रोल थी नथो सघे। एॾो वॾो इवेंट आहे त इहो कंट्रोल, सियासी इन्फ्लुएंस कीअं था बचायो? हीअ कंट्रोल पॉसिबल ई न आहे। हीअ जो सिंपल तरीक़ो जेको आहे उहो इहो आहे त हीअ माण्हू कनि था, सिंध जा माण्हू कनि था, सिंध जा माण्हू ई पार्टी हू पाणे कनि था। हिन में असां ॾिसो हीअ एॾो वॾो इवेंट हूंदो आहे। तव्हां मूंखे अॼु सुबुह केरु चयो पियो त यार एॾो क्राउड थी वियो आहे, तव्हां सिक्योरिटी वधाए छॾियो। यार हीअ माण्हू ॾिसो पिया, इनखे सिक्योरिटी छा कंदी? कुझु बि न। ऐं सिक्योरिटी वधाइण खां छा थींदो? पुछो छा कंदो? मुंहिंजो कुझु न। माण्हू आहिनि ऐं तव्हां ॾिसो, अलाह जो शुक्र आहे, अलाह जो लख लख गंज अहसान आहे, पोइ अल्हम्दुलिल्लाह थियो। त हीअ इन जी मैनेजमेंट जेको आहे न, हू माण्हू, मूं चयो न, माण्हू जॾहिं मालिकी पाण कनि पिया, हा त रिस्पॉन्सिबल बि पाण आहिनि। रिस्पॉन्सिबिलिटी हर शइ खे ॾिसंदा आहिनि। मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ई कोन, ऐं हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी कॾहिं वठण जी कोशिशि ई न कई आहे त आउं हुनजे लाइ रिस्पॉन्सिबल आहियां। जॾहिं माण्हू कनि पिया, वही रिस्पॉन्सिबिलिटी वठनि पिया, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे नमूने थींदी वेंदी आहे। इन हद ताईं रिस्पॉन्सिबिलिटी खे अॻियां वधाइजे, जीअं मां चयो त हर साल हिकिड़ी थीम त ॾियूं था, छाकाणि त उहा डायरेक्शन वाज़े करणु तमामु ज़रूरी हुजे थो। एॾो वॾो क्राउड आहे, माण्हू पाण अचनि था, पंहिंजो काज आहे, डायरेक्शन असां ॾियूं था, हिकिड़ी सोच असां ॾियूं था। हीअ इवेंट ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथां स्टार्ट थियो, हिन जी सोच असां ॾिनी, बट इन खां पोइ जेको इन इवेंट खे हर साल
करणु ऐं पहिरीं खां वधीक हिनखे कामयाबु करणु वॾो करणु बिल्कुलु ही रिस्पॉन्सिबिलिटी पब्लिक सिंध जे माण्हुनि जी जी आहे, आहे बिल्कुलु। ऐं उहो ई अल्हम्दुलिल्लाह हिनखे हर साल ख़ुशअस्लूबी सां कंदा अचनि पिया। ऐं ऑल द वे ॾिसूं था त 20-25 किलोमीटर जो सफ़र तय करे रैलियूं अचनि थियूं। गुलशन हदीद किथे, कराची प्रेस क्लब किथे, तव्हां थरपारकर में रैली मिले थी न हिते त हिकिड़ो ट्रेवल करे अचनि था, उहो ई चवनि था रस्ते में कुझु नथो थिए। ही जेको प्रेस क्लब आहे हिते जेको एतिरो क्राउड आहे ऐं हिते को फैसिलिटी बि न आहे। बिल्कुलु हिते तव्हां ॾिसो त बेसिकली को फैसिलिटी कोन्हे। बिल्कुलु सही ॻाल्हि माण्हू न सिर्फ़ु एतिरो पंधु करे ईंदा आहिनि, पोइ एतिरा कलाक हिते बीहनि था। ऐं फैमिली सां गॾु। ठीकु आहे। ऐं माण्हू चवनि था त भई ओके ही रुगो आर्टिस्टनि जे या म्यूज़िक जे लाइ जे कंदा, ऐं चवां थो अच्छा ठीकु आहे, ऐं तव्हांखे उर्दू जो को बि आर्टिस्ट बीहारियां थो, तव्हां 5 कलाक साम्हूं बीहो ॾेखारियो मूंखे। इहो डिसंबर में सी में हर शइ में त तकलीफ़ में तव्हां बीह ॾेखारियो, न बीह सघंदो न बीह सघंदो। बिल्कुलु सही। ही जेसि ताईं तव्हांखे धरती सां मोहबत न आहे, इश्क़ न आहे, जुनून न आहे, बिल्कुलु इहो पॉसिबल न आहे। को कॉज जे बिना पॉसिबल, इवन पैसा ख़र्च करण खां पोइ बि माण्हू न बीहंदा आहिनि। अच्छा बिल्कुलु सही मले जी ॻाल्हि आहे। अच्छा ही प्रेस क्लब जो हिकिड़ो क्राउड आहे न, हिते हिकिड़ो क्राउड आहे जेको असां ॾेखारे सघूं था, छाकाणि हुते असां कवर करे सघूं था। बिल्कुलु तव्हां सी व्यू ते वञो, अखि वञे थी, तव्हां सी व्यू ते वञो, इन खां वधीक क्राउड। अच्छा अक्सर न्यूज़ में जहिड़ो छा थींदो आहे, तव्हां इसे एतिरा नंढड़ा फुटेज था हलायो, मुंहिंजा फुटेज त ॾिसो घणा माण्हू अथव, तव्हां छा एतिरा घटि माण्हू छो था हलायो। अच्छा उनजे हलाए असांजे ॻोठनि जा रिपोर्टर विढ़नि था त भई असांजो ॾिसो त सही क्राउड त ॾिसो। शिकारपुर वारो चवंदो साईं तव्हां हे छो था हलायो, मुंहिंजो क्राउड वधीक आहे। असां मैक्सिमम कोशिशि कंदा आहियूं सभिनि जा फुटेजिस ॾेखारियूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम घटि हूंदो आहे, मुक़ाबिलो सख़्तु हूंदो आहे, हिकिड़ी स्क्रीन हूंदी आहे, उनमें कोशिशि मैक्सिमम हूंदी आहे। पोइ बि अगरि किन दोस्तनि जी का शइ रहिजी वञे थी त माज़रत, इंशाल्लाह वी विल ट्राई टू इम्प्रूव इट फर्दर। बिल्कुलु। पर उन्हनि खे इहा शइ बि हाणे बिल्कुलु चाहे ख़्वाहिश त हुजे थी त इहा स्क्रीन ते अचे, पर माण्हू इन कॾहिं कॾहिं असांखे नज़र अचे ॾिसो ही स्क्रीन खां मदद जी ॻाल्हि थी वरी माण्हू जेके निकिरंदा न, पर असांजो पंहिंजो जज़्बो हा ही स्क्रीन खां बि वधी शइ आहे। मतिलबु हिकिड़ो माण्हू थींदो आहे न, छाकाणि त मां हाणे मूंखे तव्हां टीवी ते ॾेखारियो, उन खां मथे जी शइ आहे। बिल्कुलु ॾिसो जीअं सवेर मुनो सां तव्हां ज़िक्र कयो, तव्हां ऑब्ज़र्व कयो, तव्हांखे पॉलिटिकल झंडो तमामु घटि नज़र ईंदो। मतिलबु ईअं न आहे त हर पार्ट झंडो नो, तव्हांखे माण्हू अचनि था ऐं मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र जा हुजनि पिया सियासी तौर ते, पर हिन ॾींहं ते उहो तव्हांखे गॾु बीठल नज़र ईंदा। छाकाणि सिंध जो नारो आहे न, को पॉलिटिकल नारो त को आहे कोन। हाणे त सूबाई सतह ते बि ऐं क़ौमी सतह ते बि हाणे कोशिशूं असां पॉलिटिशियन सां मिलंदा बि आहियूं, त जॾहिं हू ॾिसंदा आहिनि इवेंट त हाणे कोशिशूं शुरू थी वयूं आहिनि त हिनखे हाणे सूबाई सतह ते ऐं क़ौमी सतह ते मल्हाइणु। तव्हांखे ख़बर आहे क़ौमी असेंबली सिंध असेंबली मां पहिरें साल त तव्हांखे यादि हो करारदार मंज़ूर थियल आहे त हिनखे सिंध असेंबली मां त हीअ जो कल्चर डे आहे हिनखे बाज़ाब्ता ऑफिशियली मल्हायो वेंदो ऐं हर साल मल्हायो वेंदो। हीअ जेको पहिरियों साल हो उन में, ऐं लाइक वाइज़ न आहे क़ौमी असेंबली मां बि शायदि श्योर न आहे, पर बहरहाल सूबाई असेंबली में त इहो मंज़ूर थियल आहे। कुझु वक़्त खां गवर्नर हाउस में तकलीफ़ूं थियनि पियूं, समूरी कॉन्सुलेट्स वारा उनखे ॾिसनि पिया ऐं सेलिब्रेट कनि पिया। पर अथर साहिब जी ॻाल्हि खे मां सेकेंड कंदुमि, क़ौम खे हिन जी फ़िक्र न आहे, क़ौमी सतह ते सूबाई पाण उन्हनि जो पंहिंजो इवेंट थी वियो आहे। ऐं हू ईद ई पहिरीं अहिड़ी ईद आहे जेके हू पाण मल्हाइनि था, न मज़हबी तौर ते वाजिबु आहे, न कंहिं सियासी तौर ते को अहिड़ो इवेंट आहे योम तासीस न आहे, न का शइ कोन्हे। ही पाण हर तयारियूं बि पाण कनि था, कपिड़ा ही जेका तयारियूं आहिनि ॿारनि खे वठी था अचनि, सभु कुझु पाण। पोइ पॉलिटिकल पार्टी वारा अतर साहिब फार्मूलो घुरंदा त भला असांखे बि कीअं करे वठूं, पर सिंपल हिकिड़ी शइ आहे माण्हुनि जो इवेंट आहे, माण्हू ऑन कनि था। फार्मूलो हिन में हिकिड़ो ई आहे त भई तव्हां जॾहिं जंहिंसां तव्हांजो इश्क हूंदो माण्हू पाण निकिरंदा, कोई उन्हनि खे रोके नथो सघे, ऐं हू पंहिंजो मैसेज ॾींदा ऐं ॿुधाईंदा त भई ही मेन शइ आहे, इन जे वेझो न अचिजो। बाक़ी बहरहाल हू सियासी ऐं मज़हबी ऐं ॿिए शयूं हलंदी रहंदियूं आहिनि, पर हीअ जेका शइ आहे, हीअ जेका सिंध आहे, धरती आहे, हीअ इन ते को कम्प्रोमाइज़ कोन्हे। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में ॾिसो इन में हीअ शइ बि इन में तव्हां सम्झो त ईअं न आहे त भई पॉलिटिकली मामला पंहिंजी जॻह ते आहिनि, सभु शइ पंहिंजी जॻह ते आहे। सिर्फ़ु हिकिड़ी हू माण्हू हुनखे छा था चवनि त भई असां ईअं न आहे त हिन ॾींहं खां पहिरीं सिंधी ॻाल्हाईंदड़ खे अजरक सां मोहबत न हुई, टोपी सां मोहबत न हुई, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत न हुई, उहा हज़ारनि सालनि खां आहे ऐं उहा मोहबत हज़ारनि सालनि खां। हीअ हिकिड़ो ॾींहुं मिलियो त उन ॾींहं ते तव्हां ॿाहिरि अची
उन जेका तव्हांजो Express सका कयो, उनखे तव्हां expression इज़हार कयो। कयो, उनखे ॾेखारियो ऐं ॿाहिरि तव्हां गॾिजी यक आवाज़, यक ड्रेस, यक सकाफ़त थी तव्हां उनजो इज़हार कयो। हीअ बेसिकली हिकिड़ो ॾींहुं मिली वियो माण्हुनि खे। सही आहिनि जेके हे मुख़्तलिफ़ थीम्स जिन जो ज़िक्र बि असीं कयोसीं त ज़ारा डायरेक्शन ॾियणु हिकिड़ो त हुनजो मक़सदु आहे। इनखे कीअं पिया ॾिसो, हिनजो केतिरो इम्पैक्ट पियो आहे? हर साल नई थीम हुजे थी, हिकु डिस्कोर्स जनरेट थिए थो, माण्हू जेको उन्हनि अता साहब शयुनि ते हिन जो जवाबु ॻाल्हाइनि ॾेई सघे थो। डॉक्टर साहब इनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो जीअं मूं चयो असां हर साल को हिकिड़ो एरिया या को हिकिड़ो टॉपिक खणूं था, हुनजो impact चाहे उहो तव्हां ॾिसो पिया? एजुकेशन हुजे जी। या वणकारी हुजे या अहिड़ा ॿिया पाणी बि जा असां issues हुजनि। पाणी जे इशू ते बि पाण खयूं, त हर साल असां को न को हिकिड़ो टॉपिक अहिड़ो खणूं था त जंहिंमें यस इनखे असां सेलिब्रेट बि कयूं था, इन डे के पाण इन डे ते गॾु बि थियूं था, इहो सभु बि पंहिंजी जाइ ते आहे। पर जीअं मूं चयो त हिन सां गॾोगॾु को हिकिड़ो हिन में का न को हिकिड़ो टॉपिक हूंदो आहे, हिकिड़ो मैसेज हूंदो आहे, उन ते असां मैक्सिमम उन ते कोशिशि कंदा आहियूं। टॉक शोज़ बि थींदा आहिनि, डायलॉग बि थींदो आहे। मक़सदु इहो ई हूंदो आहे त माण्हुनि जी सोच खे हिन टॉपिक या हिन मसइले जी तरफ़ बि उनखे वठी अचणु, माण्हुनि खे हिन तरफ़ उन्हनि जो ध्यानु छिकाइणु, ध्यानु छिकाइणु, ठीकु आहे न। बिल्कुलु एज़ अ मीडिया असांजो इहो ई कमु आहे। जीअं मूं चयो त इहो मालिकी कंहिंखे करणी आहे, सिंध जे माण्हुनि खे पाण करणी आहे। इहो मसइला केरु हल कंदो? सिंध जा माण्हू पाण हल कंदा। ही असां हल नथा करे सघूं, असां आइडेंटिफाई करे सघूं था। ही आउं सम्झां थो त केरु बि हल नथो करे सघे, ठीकु आहे। ही सिंध जे माण्हुनि खे पाण मालिकी करणी आहे, पाण पंहिंजे मसाइल खे ॾिसणो आहे। असांजो कमु इहो आहे त असां उन्हनि प्रॉब्लम्स खे आइडेंटिफाई कंदा आहियूं, हाईलाइट कंदा आहियूं, रस्तो ॾेखारींदा आहियूं। उन खां पोइ अगरि उन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू उन ते हलनि बि था, उन ते डिस्कस बि थिए थो। उन्हनि ते फस्ट कंहिं बि प्रॉब्लम खे अगरि तव्हां आइडेंटिफाई कंदा आहियो न, उहो चवंदा आहिनि न, इफ़ यू आस्क द राइट क्वेश्चन यू हैव हाफ द प्रॉब्लम सॉल्व। यस डेफिनेट। त इहो उन मसइले ते सोचणु जॾहिं असां शुरू कंदा आहियूं त आउं सम्झां थो त अधु मसइलो त उन ते सोचण सां ई हल थी वेंदो आहे। सही सही, बाक़ी अधु जे लाइ तव्हांखे पंधु करिणो पवंदो आहे, बिल्कुलु तव्हांखे जाखोड़ करिणो पवंदो आहे। त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे आहिस्ता आहिस्ता ऐं सम्झां थो त उन्हनि ते अवेयरनेस अचे पई। उन अवेयरनेस जे नतीजे में ऐं सम्झां थो त उन्हनि मसइला, हाणे इहो मसइला इहा अहिड़ा मसइला न आहिनि त जेको को ओवरनाइट सॉल्व थी वेंदा। बिल्कुलु। जीअं स्ट्रगल वणकारी ते पाण कयो त उहो ईअं त न आहे त को हिकिड़े साल में ई असां सुनामी आणे ॾींदासीं ऐं ॿिए साल ते उहो गाइब थी वेंदी ऐं कुझु ख़बर ई न पवंदी। या एजुकेशन जेको आहे इहो अहिड़ो मसइलो न आहे, हीउ त हिकिड़ो ऑन गोइंग कंटिन्यूस इशू आहे। बट यस, हर साल असां हिकिड़े प्रॉब्लम खे आइडेंटिफाई कंदा आहियूं, उन ते कमु बि कंदा आहियूं, पंहिंजी कोशिशि कंदा आहियूं, माण्हुनि जो ध्यानु छिकाईंदा आहियूं, माण्हू उन ते कमु कंदा आहिनि। हर साल कंहिं न कंहिं हिकिड़े इशू ते या हिकिड़ी फील्ड ते असां कुझु न कुझु बहितरी जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं हीअ बि जेको असांजी हिन साल जी थीम आहे, हीअ जहिड़ी KTN जी असांजी हिन भेरे एनिवर्सरी थी KTN न्यूज़ जी, त असीं तॾहिं बि हिन शइ खे फोकस कयोसीं ऐं हिन ई सिरे वेठि असीं पंहिंजी सॼी गुफ़्तगू रखीसीं ट्रांसमिशन्स में। इन खां पोइ जेके असांजा प्रोग्राम्स थियनि था, न्यूज़ बुलेटिन्स थियनि था, उन में बि असां मुसलसल हिकु सबबु इहो बि आहे त असीं फॉलोअप बि हुनजो कंदा रहूं था। ऐं तमामु ज़रूरी आहे फॉलोअप हुनजो। ऐं हीअ जेको हाणे मुंहिंजे ख़्याल में हीअ अॼु जो जेको कॉन्सेप्ट आहे इहो बि ज़रूरी आहे। थोरो हिनखे बि बसि आख़िर में इहो एलेबरेट बि कयूं त हाणे हीअ जेका फ्लड्स अचनि था ऐं हीअ जेका ग्लोबल वॉर्मिंग आहे, सिंध खे बि सोचणु खपे, माण्हुनि खे बि हाणे इहा अवेयरनेस ॾियूं था ज़रूरु वण हणो। छा हिन ते तव्हां त ग्लोबल जेको वार्मिंग आहे हुन में आख़िर में छो त टेल एंडर आहियूं, इफेक्ट बि असां थियूं था, उन जे लाइ बि कुझु तव्हां अतर साहब कुझु ज़रूरु हिन ते रोशनी विझो। ॾिसो जेको वॾा जेको दुनिया जा एक्सपर्ट्स आहिनि हू चवनि था त जेतिरो वॾो इहो कैटास्ट्रोफी सिंध फेस कई आहे, ही अगरि कंहिं वॾे डेवलप्ड मुल्क में अचे हा त हू तबाह थी वञे। बिल्कुलु। सिंध अञा पंहिंजे पेरनि ते बीठी आहे अल्हम्दुलिल्लाह। त इहो अलाह साईं जो वॾो करम आहे असां ते। ऐं अगेन उहो आउं चवंदो त इहो माण्हुनि जी रिज़िलेंस आहे, ठीकु आहे। ही जेको मूंखे ख़बर न आहे, अलाह खे बहितर फ्यूचर जो हाल अलाह साईं खे ख़बर आहे त भई नेक्स्ट ईयर बि इहो थींदो न थींदो। मुंहिंजी दुआ त आहे त न थिए, अलाह साईं रहम करे असां ते।
we cannot face another calamity like this. त मुंहिंजी दुआ त इहा ई हूंदी त अहिड़ो को वरी इवेंट न अचे, पर अगरि अलाह न करे अहिड़ी का शइ थिए थी त डेफिनेटली असांखे तयारी करण जी ज़रूरत आहे। आख़िर में असांजो को मैसेज तव्हां ख़ासि मैसेज ॾियणु चाहियो था? मोकिलाणी त काई कोन्हे, पर हा फॉर्मली असां कंक्लूड फॉर्मली ऐं बसि इहो ई आख़िरी मैसेज इहो ई ॾींदुसि त आउं सन जे माण्हुनि जो थोरातो आहियां जिन्हनि इन इवेंट खे पंहिंजो सम्झो ऐं इन खे सक्सेसफुल कयो। भई हर साल कनि था ऐं इहो जेको मोहबत ॾियनि था, जेको काविश जा रीडर्स बि आहिनि, KTN जा व्यूअर्स बि आहिनि, ऐं जेको बि इवन जेको सिंध सां ॿाहिरि बि जेको सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा आहिनि असांजा, उन्हनि सभिनि जो आउं थोरातो आहियां त उन्हनि इन इवेंट खे सक्सेसफुल कयो। न जी हा, एंड कजो। हा बिल्कुलु। ऐं जीअं मां अॻे चयो त का मोकिलाणी कोन्हे, ऐं का मोकिलाणी कोन्हे, ऐं हीउ जेको सिलसिलो आहे इहो ईअं ई जारी रहंदो। असीं ज़िम्मेवारीअ सां इहा शइ बि जारी रखंदासीं। जेका थीम जिन जो असां ज़िक्र कयोसीं त हिन साल जी थीम आहे, उन ते फॉलोअप सेशन्स बि रखंदासीं, गुफ़्तगू बि रखंदासीं। उन सां गॾोगॾु जेके ॿिया बर्निंग इशूज़ आहिनि जंहिंसां हिन वक़्तु सिंध झेड़े रही आहे, त उन्हनि खे बि ज़रूरु असीं अवां जे आॾो रखंदा रहंदासीं। ऐं तव्हां जीअं असांखे मोट ॾींदा हो, भरपूर मोट जो सिलसिलो असीं उमेदु कयूं था त उहो बि जारी रहंदो। उहो अव्हांजो प्यारु, उहो अव्हांजो साथ ऐं अव्हांजी मुहबत असांखे ईअं ई मिलंदी रहंदी। हिन असांखे सेशन मां ॾींदा इजाज़त। का मोकिलाणी कोन्हे। सिंध सलामत, साथ सलामत।